जिए लतीफ़, जय चरवारी नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी आवाज़ जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। सिंधी भेनरुनि जी सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मालवी ऐं दिल्ली सिंधी एकेडमी तरफ़ां कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया में हीड़नि जो हमरा क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो। इन मौक़े ते हिन खां अॻु असां प्रोग्राम जी रिपोर्ट पेश कई आहे। अॼु अदबी इजलास में डॉक्टर रमेश लाल सेक्रेटरी भगत कंवरराम जी ज़िंदगी जी मुख़्तलिफ़ पहलुनि ते रोशनी विझी रहिया आहिनि। नौ न्यापो में आवाज़ सां वंडे रहिया आहियूं। अॼु असीं सभु हिते अमर शहीद भगत कंवरराम साहिब जी पुण्य तिथि जे मौक़े ते उन्हनि खे श्रद्धा जा गुल अर्पण करण लाइ गॾु थिया आहियूं। भगत साहब खे सची श्रद्धांजलि असां तॾहिं ॾेई सघंदासीं जॾहिं असीं उन्हनि जे परोपकारी कमनि मां प्रेरणा वठी पंहिंजे सिंधी समाज जे कल्याण ऐं ॿोली कला ऐं संस्कृति जी बहबूदी ऐं वाधारे लाइ उत्तम कार्य कंदासीं। तॾहिं उन्हनि खे हिकिड़ी सची श्रद्धांजलि सां ॾेई सघंदासीं। छाकाणि त असां सभिनी खे इहा ॼाण आहे त भगत कंवरराम साहिब सिंधियत जी मोहिणी मूर्त हो, सादगीअ जो पुतलो, त्याग जो आला मिसाल, परोपकार जो भंडार, धर्म ऐं भक्तीअ जो पूजनीय पुरुष हो। संदसि सॼी ॼमार ग़रीब ऐं मुहताजनि जी मदद ऐं हमदर्दीअ में सर्व थी। भगत कंवरराम लखे रुपया भक्तियुनि मां कमाया, पर सभु दरिद्री जीवन जे दुख करण लाइ उन्हनि सभु उहे पैसा दान में ॾेई छॾिया। इन करे असांजो जेको अॼु उनवान आहे उहो आहे हीड़नि जो हमरा। तमामु हीड़नि जा हमरा हुआ भगत कंवरराम साहिब। लूलनि लंगड़नि अपाहिजनि विधवाउनि ऐं न्याणियुनि जा कारज कराइण ऐं समाज जे भले लाइ जेके बि कम थींदा आहिनि उहे सभु उहो दिलि खोले करे कंदा हुआ। जेकी भगत मां मिलंदो हिकु पैसो बि हू पाण वटि न रखंदा हुआ, सभु गुज़ाउनि में ऐं लूलनि लंगड़नि मोहताजनि खे विराए छॾींदा हुआ। एतिरी नॉलेज त मां सम्झां थो इहा त सभिनी खे हूंदी आहे, पर असांखे जॾहिं अहिड़ा प्रोग्राम करण जो मौक़ो मिले थो त असांखे हुन जी बारीकी में ख़बर पए थी भई हुनजो क्या कारण कहिड़ो हो, उनखे कहिड़ा संस्कार मिलिया हुया, उन्हनि जा गुरु केरु हुया, उन्हनि जा गुरुनि जा गुरु केरु हुया, जंहिं करे उहे एतिरा सारा कम करे सघिया। त उहे बि मां सोचां थो उन्हनि मां बि तव्हांखे हिकिड़ो मां मिसाल ॿुधायां। तमामु घणा उन्हनि जे कार्यनि लाइफ में जेके उन्हनि कया, कल्याण जा, परोपकार जा, तमामु घणा समाज जा उन्हनि कार्य कया। त मां हिकु मिसाल उन्हनि जो तव्हांखे ॿुधाईंदुसि भई कहिड़े नमूने हू माण्हुनि जा कल्याण कंदा हुआ, चमत्कार बि थींदा हुआ तमामु घणा। संतनि दरवेशनि जी असांजी धरती आहे सिंध, उन में चमत्कार बि तमामु घणा थिया आहिनि। भगत कंवरराम साहिब जी शान में इहो शहर में चई सघिजे थो त आदम को खुदा मत कहो, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं। भाई कंवरराम साहिब जे लाइ इहो शेर हो। त अहिड़ा ई आहिनि असांजे सिंध जा संत ऐं दरवेश, सदाई ईश्वर जे जीअ सां जुड़ियल, उन्हनि जो विसाल माणींदे उन्हनि लाइ न की आहे को वॾो, न को नंढो, न को चङो, न को लंगो, न को हिंदू, न को मोमिन। उहो कोई न ॾिसंदा हुया, हुनजे नज़र में सभु बराबरि हुआ, सभिनी सां न्याय कंदा हुया ऐं सभिनी खे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा हुया, सभिनी जो कल्याण कंदा हुआ। महिनत करे रही आहे, कष्ट कशाला करे रही आहे, छाजे लाइ? त हुन ॿुधायो कि मूंखे कोई औलाद न आहे। तंहिं ते साईं कोताराम साहिब उन्हनि खे आशीर्वाद ॾींदे चयो, बजरी तोखे पुटु ज़रूरु थींदो, चिंता न कर, तो ते ईश्वर जी बाज थींदी ऐं अहिड़ो लाखीरो लाल गोद में मिलंदे जो सॼो जग उन ते शहदा थींदो ऐं तुंहिंजे घर जी हाक हिंद सिंध में फैलिजी वेंदी। 13 अप्रैल 1885 जे सभा जे ॾींहुं माता तीरथ बाई ऐं पिता ताराचंद जे घर बालक कंवर जो जनम थियो। नंढड़ी उमिरि में ई बालक कंवर जे मुहांडे ते नूर अखियूं थी न सघंदा हुआ। किशोर अवस्था में ई कंवर कोहर विकिणंदा हुआ ऐं कॾहिं माणस पकोड़ा तरे बि विकिणे लाइ ॾींदी हुयसि, चवंदी हुयसि त बच्चा हिन मां 1 रुपयो कमाए अचिजांइ। भगत कंवरराम साहिब बि तमामु नेक ख़्यालनि जा पंहिंजो खोमचो खणी करे सिधो सतरामदास साहिब वटि वेंदा हुया। जेसिताईं उहो हिकिड़ो कणो न खणी वठंदा हुया तेसिताईं उहो अॻिते वापार न निकिरंदा हुया। त सतरामदास वटि उते हाज़िरी लॻाए करे कोहर विकिणंदे होको ॾींदा हुआ, चणा वठो मुंहिंजा लाल, खाई थियो ख़ुशहाल, आहे लाशक उमदो माल, चणा ज़ोर गरम प्यारा।
होको ॾींदे अचानक संदसि ॿोड़ अहिड़ो त सबाजो ऐं आवाज़ सुरीलो हो जो माताऊं फुल्को अधु वेलियल चकले ते छॾे ऐं कॾियाऊं भर्त सुईअ सॻे में छॾे करे उते अची करे बीह रहंदा हुया। जेकी आहे जॾहिं भाई ताराचंद ॾिठो त हीअ त पुटु सच थो चवे ऐं हूअं बि हीअ छोकिरो आहे त संतनि जी अमानत, तंहिं करे हुननि चयो त भली तूं पंहिंजे जन्मदाता वटि हलियो वञ। ऐं जॾहिं इहा ॻाल्हि सतरामदास साहिब जे कन ते पई त उन्हनि कवर खे पाण वटि रहण जो फ़ैसिलो कयो ऐं सम्झाऊं त नींगर वाक़ई मणिया वारो आहे ऐं संदसि सिख्या ग्रहण करण लाइक़ु। तंहिंखां पोइ हुन कवर जे गुरु उपदेश जी बख़्शिश कई ऐं हमेशह हुनजे मथां महर जो हथ रखियो। सतरामदास जी पाण भी वॾा भगत हुआ, तंहिं करे हुननि कंवर राम खे बि नंढड़ी अवस्था में ई जामू ऐं छेर ॿधाए छॾी। इन रीति असां ॾिसूं था त भगत कंवर राम साहिब जा गुरु साईं सतरामदास महान संत ऐं कामिल दरवेश हुआ। तंहिंखां सवाइ उन्हनि जा पिता साहिब साईं कोताराम साहिब बि उन्हनि खां बि वॾा पहुतल दरवेश ऐं भगत हुया। जेके कम जेके भगत कंवरराम साहिब कंदा हुया, इहे ई कम जेके हुया साईं सतरामदास जी कंदा हुया ऐं कोताराम साहिब बि कंदा हुया। बिल्कुलु इहे भगत ई विझंदा हुया, छेर जाम पाए करे, ऐं जेको उन्हनि खे भगत में जेको बि मिलंदो हो सभु ग़रीबनि गुरजाउनि में विराए छॾींदा हुया। त उन्हनि जी जेकी सखावत जा किस्सा तमामु घणा ई आहिनि, तमामु घणी उन्हनि जी वार्ताऊं आहिनि जेके पढ़ण लाइक़ु आहिनि। ऐं जंहिं किताब मां पढ़ियो त उहो त मां पढ़ी करे ॾाढो ख़ुशि थियुमि। उनमें सिंधी बि एतिरी सुठी लिखियल आहे, तमामु घणी, जीअं लॻे थो बिल्कुलु हाणे असांजे साम्हूं इहो किस्सो थी वियो आहे। ऐं तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त तव्हां इहो पढ़ी ॾिसंदा, तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। त हिकु ॿ किस्सा मां सोचां थो त असां वंडे छॾिया हिन प्रोग्राम में बि। त जीअं भाई खोताराम साहिब जो हिकिड़ो किस्सो हिन में ॾिनल आहे त भाई खोताराम साहिब बि परोपकार जा उनजी घणेई मिसाल आहिनि। हिकु दफ़े हुननि खे ख़बर पई त पिरिया खोरे वटि एतिरी त दुनिया आहे जो कोहनि ताईं पाणीअ जो फूड़ो बि नथो मिले। हिंदू मोमन ढेड़ चमार पखी पशु बिना पाणी जे निहायत व्याकुल थी विया आहिनि। उन वक़्तु सख़्तु आरहड़ यानी आखाड़ जी मुंद हुई। सख़्तु आरहड़ जो अहिड़ो मौसम हूंदो आहे हिते, तमामु घणी तेज़ उस हूंदी आहे। पाणी अहिड़े मौसम में न मिले त तमामु हीणो हाल थी वेंदो आहे। पर हिन दरवेश संत संदरो ॿधी के हमराह वठी बराबरि 1 महीनो सांदह खोटाईअ जो कमु करे उते खूब ॿुधाए छॾियो हिकिड़ो। ऐं जॾहिं उन्हनि खूब ॿुधायो त उते बि उहे नित नेम सां शब्द बाणी करे मज़ूरनि खे ईश्वर भक्ति ॾांहुं मायल कंदा रहिया। मतिलबु ॾिसो, शेवा जो कमु बि कयूं ऐं माण्हुनि खे पंहिंजी भक्ति सां बि जोड़े रखियो। त अहिड़ा हुया असांजा महान संत। साॻे नमूने साईं सतरामदास जा बि हिकिड़ो मां मिसाल तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो त साईं सतरामदास गुरजाउनि जा कम पंहिंजा करे सम्झंदो हो ऐं वस पुॼंदे कोई सवाली दर तां ख़ाली न मोटाईंदो हो। अहिड़ी रीति हुननि घणनि कर्ज़दारनि जा कर्ज़ लाथा, शख़्सी ऐं पंचायती झगड़नि जा निबेरा कया, वेठल न्याणियुनि जा विहांव कराया, निंदक ऐं खाले लथल समाज वारनि खे वरी समाज में दाख़िल करायो। हिकु मज़ेदार वाक़ियो आउं अॻियां पेश कयां थो त जेके कुझु माण्हू जेके ख़राबु कम कंदा आहिनि उनखे समाज जा माण्हू पंचायत तां लाहे ॾींदा हुया। त अहिड़ो हिकिड़ो किस्सो हिन में लिखियलु आहे त हिकु दफ़े भाई मंदोमल ऐं मोहनलाल ॻोठ दाद लगाड़ी तालुक़े मीरपुर माथेरे जा वेठल स्वामी सतरामदास वटि आया ऐं अर्ज़ु कयाऊं त खेनि पंचायत हालियां लाहे छॾियो आहे ऐं हींअर हू पाण हुननि जे मथां कोई महर कनि बाहिर कनि। स्वामी जन सम्झो त ॿई ॾोहारी आहिनि, उनखे ख़बर हुई ॿई ॾोहारी आहिनि। कोटनि कर्मनि वेल शेर ते बीठा ऐं लज लाहे लंघा थिया, हाणे सिर ते ॿरी अचण महिल वतन खां टाकिया तकींदा। संदन मर्ज़ी न हुई त अहिड़नि कुकर्मियुनि जो साथ ॾियनि, हुननि जी अंदरां मर्ज़ी न हुई त हिननि जी कुकर्मियुनि जो मां साथ ॾियां। पर संदन ॿिनि वॾनि भाउरनि, हुननि जा जेके भाउर हुया साईं सहजराम ऐं सभागचंद, हुननि हुनखे चयो त शरण आहे जी पत्र खण परोपकार जो कमु आहे, हुननि जी सहायता तूं न कंदे त ॿियो केरु कंदो। हुननि जे भाउरनि हुनखे सम्झायो त तूं हिननि जी सहायता न कंदे त ॿियो केरु हिननि जी सहायता कंदो। वॾे भाउ जी विनय आज्ञा समान सम्झी सतरामदास उथी खड़ा थिया
ऐं ॿ शेवाधारी साण करे मीरपुर जी पंचायत वटि अची समूरी हक़ीक़त ॿुधायऊं ऐं चयऊं कि ॿई ईश्वर जो नालो वठी असांजी शरण आया आहिनि ऐं ईश्वर लॻ अव्हां वटि आयो आहियां, जीअं सुहिणो लॻेव तीअं करियो। पेंशन वीचारियो त संदन मुखी जेको आहे वापारी बल आहे त जोशीलो ऐं अभिमान वारो, उहो जेको आहे बिना संग वठण जे निबेरो न कंदो। वो इन क़िस्म जे जेके ख़राब माण्हू हुया उन्हनि जो संग करण जो तरीक़ो हुयो, वो उनखे सजा ॾियण लाइ, सेकत ॾियण लाइ उनजी शर्त हूंदी कि कोई संग तव्हां ॾींदो, भई तव्हां पंहिंजी न्याणी ॾींदो त तव्हां निविया रहंदो ऐं थी सघे थो सुधारो थी सघे थो। उन्हनि जो इहो तरीक़ो हुयो त उन्हनि चयो कि तूं कोई संग ॾींदे त ॻाल्हि थी वेंदी। पोइ सतराम दास जी विच में पवे या ॿियो को, उन सां कोई फ़र्क़ु न पवंदो। इन ते स्वामी जन ॿुधाइणो त जे ईअं आहे त अव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते आहे, ईअं चई करे हो हुतां रुख़सत थी विया। भई उनखे जॾहिं ख़बर पई जेके संग खपे त हुतां उहा रुख़सत थी विया ऐं वापसि पंहिंजे ॻोठ अची किरतकार खे लॻा। पेंशन खे जॾहिं हू हली आया त जेके पेंच हुया उन्हनि खे अंदर में अची संकल्प जाॻियो त असांखां कोई ज़रूरु भुल थी आहे जो अहिड़े सतपुरुष खे वटाउन ख़ाली हथे मोटणो पियो आहे। यकदम के चङा मुड़ुस रहड़की चाढ़े मुकाऊं जिन स्वामी जन खे मीरपुर माथेरे ते मोटी वञण लाइ अर्ज़ु कयो। स्वामी जन गॾरायुनि त जेको इन्हीअ मामले में ईंदो सो संग खणी ईंदो। जंहिं सूरत में पाण अहिड़ो कमु करे नथा सघनि तंहिं सूरत में वरी पेंशन वटि सलामी थियणु बेवाजिब आहे। बिना संग खणण वञण जा कोई माना न आहे हुन ॻाल्हि खे। मगर उहे चङा मुड़ुस इहा वरंदी वंजाइण खां पिण कढी बीठा ऐं संदसि घर में धरनो मारे वेठा। साईं सतराम दास ॾिठो त यारनि चुरनि ई कान था, सो सोच वीचार करे पंहिंजी पंहिंजी 7 सालनि जी उन्हनि जी न्याणी हुई, पंहिंजी 7 वरनि जी न्याणी जो संग ॾियण लाइ उती हलिया ऐं पेंशन खे चयाऊं त असांजे घर में वॾ वर नींगरी त कोन आहे ऐं जो संग एवज़ ॾियूं, इन करे पंहिंजी कन्या जो संग ॾियण आयो आहियां। हाणे जीअं वणेव तीअं तव्हां फ़ैसिलो कयो। हर को अजब में पइजी वियो। शर्म विचां मुड़ुसनि जा कंध झुकी विया, पर जेको मुखी हुयो, मुखी वापारी मल, वो करड़े स्वभाव जो हुयो। तंहिं वराणियो असां का अव्हां खां संग जी घुर ई कान कई हुई जो तव्हां पंहिंजी न्याणी वठी करे असांखे हीसाइण लाइ आया आहियो। मुखीअ खे भुल खाईंदो ॾिसी साईं सतराम दास जे वाता निकिरी वियो। मुखी तूं को मिर्गी खाधिल आहीं जो घड़ीअ हिकिड़ी त घड़ीअ ॿी ॻाल्हि थो करे। हाणे संतनि जे मुख मां इहो आवाज़ु निकिरी वियो त संतनि जे वाता इहे लफ़्ज़ निकिता मस त मुखी वापारी मल ज़मीन ते किरी पियो ऐं छड़हड़ियूं हणणु लॻो। हुनखे तेॾी महिल ई मिर्गी जो दौरो पइजी वियो। मुखीअ खे ओचितो मिर्गीअ में मुब्तला ॾिसी सभीदा वायसरी फिरी विया। डप विचां आज़ी निज़ारी कयाऊं, नेठि चयाऊं त हिनखे पादर सिंह आयो। पादर सिंघण सां मुखी थोरो होश में आयो, पर वाठ टिड़ियल बूथ में गिग सां भरियल पियोसि। इन हालत में मुखी खे घर वठी विया ऐं पेंशन संग एवज़ ॾुहारियुनि ते ॻंढ विधो जेको उन्हनि भरे ॾिनो। पेंशन वरी उहे ॻंढ वारा पैसा साईं सतराम दास जे अॻियां अरदास जे रूप में रखिया जेके उन्हनि ॾुहारियुनि खे वापसि मोटाए ॾिना। चवण जो मतिलबु आहे त जेके संतनि जो ॿोल हूंदा हुआ उनखे ॾाढी माना हूंदी हुई। मतिलबु हू जेके हिकु दफ़ो मुंहं मां चई छॾींदा ऐं उहो बिल्कुलु साबिया थींदे माण्हुनि ॾिठो आहे। या संतनि जा ॿोल कॾहिं व्यर्थ न वेंदा आहिनि। हिकु बार तीर कमान मां निकितो त हणी वञी हंधि कंदो आहे। अलबत अहिड़ो तीर हणण लाइ बि असांखे संत सतराम दास जहिड़ो कोई संत ई घुरिजे जंहिंजा मतिलबु ॻाल्हियुनि में बि एतिरो असर ऐं शफ़ा हुई एतिरी। त इन रीति ॿियो किसो थी वियो। ऐं साॻे नमूने वरी साईं भगत कंवरराम साहिब जा बि तमामु घणा किसा आहिनि। ऐं मां ॾिसां थो जेके असांजा जे भगत हुया उहे बि तमामु घणो उनखे ज्ञान हूंदो हुयो। काफ़ी जेके वार्ताऊं उन वक़्तु बि सिंध में निकिरंदी हुयूं, मगज़नूं वग़ैरह, हितोपदेश वग़ैरह हिकिड़ी मैगज़ीन निकिरंदी हुई, उन्हनि मां बि पढ़ी करे उहे मिसाल ॾींदा हुया ऐं उनखे सम्झाईंदा हुया भई कंहिं बि नमूने
माण्हुनि खे सम्झ में अची वञे त सच छा आहे, सही छा आहे, ग़लति छा आहे, इहो सभु सम्झाइण लाइ ॾाढी मतिलबु कोशिशि कंदा हुया। हर तरीक़े सां पंहिंजी कला सां, संगीत कला सां बि उनखे हिमथाईंदा हुया। ऐं जेको दान में हुन में मिलियल हुयो उहो सभु लूल लंगड़नि जपाइजनि खे ॾींदा हुया। ऐं तमामु घणो हू पढ़ंदा बि हुया। ऐं किसनि खे ॿुधाइण जो जेको हुननि जो तरीक़ो हुयो उहो तमामु लासानी हुयो। सॼी सॼी राति भॻत हलंदी हुई ऐं माण्हू ॿुधंदा हुया, ॾाढा बेसब्री थी करे ऐं तमामु मुंतज़िर थी करे हुननि जो इंतज़ारु कंदा हुया। सॼी सॼी राति वार्ताऊं हलंदियूं हुयूं ऐं तमामु घणो माण्हुनि खे फ़ाइदो थींदो हुयो। त हिकिड़ो मां किसो ॿुधाइण थो, थोरो लंबो आहे पर तव्हांखे मज़ो ईंदो। थोरो ईअं लॻे थो ॼण त जोरदार तालियूं त बजाए। सब एतिरा मंत्रमुग्ध थी विया आहिनि डॉक्टर रमेश लाल खे ॿुधी कि सब ही शानदार किस्सो ॿुधो ऐं ज़ोरदार तालियूं। जय जरवारी। त संत कंवरराम साहिब जा बि तमामु अनेक सची वार्ताऊं आहिनि। तमामु घणा वाक़िया थी गुज़रिया आहिनि। माण्हू उन्हनि जा चमत्कार पंहिंजी अखियुनि सां ॾिठा आहिनि। हिकिड़ो किसो त तव्हां सभु बि ॿुधो आहे त हुननि मुअल ॿार खे जीआरे छॾियो हिकिड़ी माउ जी चवण ते। त उहो किसो मां छॾे थो ॾियां छाकाणि त तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ऐं हिकिड़ो ॿियो किसो मां तव्हांखे ॿुधायां थो त संत कंवरराम साहिब जी जहान साज़ी ऐं बुर्दबारी, तजुर्बेकारी ऐं पुख़्तगीअ जो बयानु कबो जीअं पाठक या ॿुधंदड़ हुनजी शख़्सियत जी ॼाण हासिल करे सघनि ऐं लाभ माणे सघनि। हिकु दफ़े दरस तालुके नौशहरे सैरोजी पंचायत कंवर साहिब ते ज़ोर आंदो त पंहिंजी टोली समेत हली भॼन करे। हाल अहवाल वठंदे कंवर खे ॼाण पई त ॻोठ जे पेंशन जो पाण में ठाव कान्हनि, पाण में ई न ठाहींदा हुया तव्हांजा जेके पंच हुया। ऐं हर को आबरूदार थी अबो बणी पंहिंजी किचड़ी पाण थो रधे। इहो समाचार ॿुधण शर्त कंवरराम साहिब साण गॾिजी हलण खां इनकार कयो। चयो त पहिरीं पंहिंजो घर ठाहियो, पोइ आऊं त छा, पर सॼी सिंध जा भॻत पाण मुरादो अची तव्हां वटि झुमरियूं पाए वेंदा। पहिरियों पंहिंजो घर ठाहियो, पंहिंजे घर में साज़ सलूकत ऐं एकता सां हलो त मां त छा, पूरी सॼी सिंध जा भॻत आहिनि उहे सभई तव्हां वटि ईंदा ऐं झुमरियूं पाईंदा, पर पंहिंजो घर पाण भले ठाहे रखो। पेंशन खे भॻत साहिब जी इहा ॻाल्हि न पसंदि आई त हुननि अर्ज़ु कयो हुननि खे त तव्हीं त पाण एतिरा वॾा संत आहियो, महान संत आहियो ऐं मुल्क में तव्हांजी मान्यता एतिरी वधीक आहे, तंहिं करे तव्हीं पाण इहो कमु पाण ते खणो त तमामु भलो थी पवंदो। ऐं कंवरराम साहिब ॾिठो त इहो परोपकार जहिड़ो कमु आहे ऐं इन करे उन्हनि सां गॾिजी करे हू दरस ॻोठ ॾांहुं रवाना थी। दरस में कथा कीर्तन कंदे माण्हुनि में एके आणण ऐं पंचायत मां विंजोग टारण लाइ कंवर मज़ेदार आखाणी अधु ॻाए करे, अधु हुन में काफ़ी माल मसालो मिलाए करे उन्हनि खे चई करे ॿुधाई। माल मसालो इन करे ॿुधाइनि ताकी उनमें मज़ेदार थिए ऐं माण्हू चाह सां ॿुधनि। मतिलबु ॻाल्हि जेकी आहे सची हुई, हितो प्रदेश जी हिकिड़ी कहाणी उनखे ॿुधाई हुननि त इहा कहाणी शायदि हितो प्रदेश मां वरितल आहे। हिकु दफ़े हितो प्रदेश में तव्हांखे ॿुधाए जीअं पंचतंत्र में जानवरनि जा कहाणियूं किस्सा उनखे इंसानी मानवीकरण करे उनखे ॿुधाईंदा आहिनि। त हितो प्रदेश जी जेकी कहाणी थी उहा बि हिकु गिदड़ ऐं गिदाड़ीअ जी कहाणी हुई। उहा हिन रीत आहे। हिकु दफ़े श्रीमान गिदड़ ऐं संदसि श्रीमती गिदाड़ी भयानक जंगल जे सोड़नि पेचरनि तां पंधु कंदे हिकु शींहं जे दर वटि अची निकिता। वाट ते पननि सां ढकियल बीठल पाणीअ जे दुबनि ऐं वणनि ते किरियल लामुनि ॿूटनि जे कंडनि में काफ़ी हला कयूं। जेके जॾहिं हू वञनि पिया गिदड़ ऐं गिदाड़ी त रस्तो तमामु ख़राबु हुयो, उते कंडा हुया, पाणी हुयो, किचड़ हुई। त जंहिं करे श्रीमान जेको गिदड़ हुयो उनखे हिकिड़ी गुफ़ा नज़र आई, शींहं जी हिकिड़ी गुफ़ा नज़र आई। श्रीमान गिदड़ शींहं जी गुफ़ा में विश्राम करण जो पहो पचाए वरितो, पर जाल जात जो हीणो थींदो आहे। सो श्रीमती गिदाड़ी मुड़ुस जे अहिड़े उरह जोरावरीअ खे टेको न ॾेई हुन चयो, शेर आहे जंग जो शाह, शेर आहे जंग जो शाह, जंहिंसां कंदे खौंस त अची वेंदे हेठि दौंस। शींहं चई खणी माठ कर।
गिदड़ खे पंहिंजी पत्नी जी हिजड़ाई ऐं कायरता जी पूरी ॼाण हुई, सो चयाईंसि त सुशील स्त्रीअ जो धर्म आहे त पंहिंजे भतार जी आज्ञा अनुसार हले। जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस जो चयो उरांगे, तंहिं लाइ अघोर नरक में बि जॻह कोन्हे। मां तुंहिंजो पति आहियां ऐं पति आहे साक्षात भॻवान। हूअं बि तुंहिंजे सिर जी ज़िम्मेवारी मुंहिंजी बलवान बाहुनि ते ऐं कुशादनि कुलनि ते आहे। जेकॾहिं तूं इहे जनाना विसूसा छॾे मूंसां भाउ ॿेली थींदीअ त शींहं खे कहिड़ी मजाल जो तो जहिड़ी मूमल, मतिलबु मस्को बि हणेसि थो, थोरो घटि ई ॾेखारे थो, चएसि त भई त शींहं जी कहिड़ी मजाल जो तो जहिड़ी मूमल ऐं मूं जहिड़े सोढे खे इन्हीअ गार मां कढी सघे। अलबत ईमान खपे ऐं पिणु असांजो पाण में इतफ़ाक़, असांजो पाण में इतफ़ाक़ बि तमामु ज़रूरी आहे। त वेचारी गिदाड़ी हुई पंहिंजे हरीफ़ मुड़ुस जी चीच में ॿधल, हुनजो घोट हरीफ़ हुयो, हिरपतबाज़ हुयो, त हुनजी चीच में ॿधल हुई ऐं ताज़ो लाऊं लहण सबबु, ताज़ो लाऊं लहण मतिलबु ॾिसो केतिरी सुहिणी हुन में लैंग्वेज लिखियल आहे। लाऊं लहण मतिलबु ताज़ी शादी करे आया हुया। ताज़ो लाऊं लहण सबबु स्नेह बि झझो होसि, सो जॻह नाज़ सां कंध ढिरकाए गिदड़ जो बूथ चटियाई ऐं चयाईंसि, जा तव्हांजी आज्ञा, आउं अव्हांखे छॾे पंहिंजे वह थोरे वेंदसि, जिते तव्हीं उते आउं, तव्हां सां गॾु ई आहियां मां। पर मिठड़ी तूं अजायो थी विझले, अहिड़ी उम्दा गुफ़ा बिना पोरे जे मिली वञे त गनीमत चइजे। ओचितो असांजे भाग ॾिनो आहे भीड़ो, जो दाल मां थी पियो आहे सीरो। ॾिसो इस्तिलाह पहाका सभु हिन में इस्तेमालु कंदा आहिनि। वरनि पोसलनि में बिर ठाहे, सोड़ो संगोड़ो फैली रहण हिन बंदे जे बाग में लिखियल आहे। अलबत अहिड़ो उम्दो कुशादो मकान पंहिंजे कब्ज़े में रखण लाइ हिरफत खपे। तूं त आहीं सियाणी, पर वरी बि आउं जेकी तोखे थो सेखारियां, सो घाघर ते उकरियल नाले वांगुरु चिटो यादि अचे। जेको मां तोखे चवां थो थोरो यादि करे चङो। हाणे निमा शाम थी आहे, शींहं बि इझो आयो की आयो। आउं गार जे बुंभे थो बीहां ऐं जेॾी महिल शींहं जी आमद जी खुड़क पवनि त तोखे चिताव ॾियण लाइ धीमे आवाज़ में गड़गड़ कंदुसि। ठीकु आहे, गार खे मतिलबु गुफ़ा जे चए थो कि हुनजे बुंभे वटि अचे, हुनजे गेट ते द्वार ते अची करे बीहंदुसि ऐं तोखे जेॾी महिल इशारो कयां त मां तोखे धीमे आवाज़ में गड़गड़ कंदुसि। पोइ बा अदब तोड़े मुंहुं वराए सॾु कंदुसि, राणी साहिबा तूं वराए जी राजा साहिब, ऐं चएसि त ॿारनि खे बुख लॻी आहे, पोइ आउं पाणे ई कमु रास कंदुसि। ईअं चई महाशय गिदड़ गार जे मुंहं ते बीठो ऐं शींहं जो ओसीड़ो करणु लॻो। थोरी देरि बैदि श्रीमान गिदड़ ॾिठो त शींहं गार तरफ़ पियो अचे। पेट भरियलु हुअण सबबु संदसि पैर ॻोरो ऐं मुहांडो हुनजो मोगो लॻो। मतिलबु हुन शींहं जो पेट भरियलु हुयो त हुनजो पैर जेको ॻोरो ऐं मुहांडो भोगो पियो लॻो। श्रीमान गिदड़ पहिरीं गड़गड़ करे श्रीमतीअ खे आगाह कयो, हुनखे इशारो कयईं। पोइ शींहं खे वेझो ईंदो ॾिसी एॾी रड़ कयईं जो झंग जे पसंदि पखियुनि में ॾहका पैदा थियो। राणी साहिबा, श्रीमान गिदड़ निहायत हल्के आवाज़ में पुकारियो। हुनजी राणी जवाब ॾिनो, जी राजा साहिब, ॿारनि खे ॾाढी बुख लॻी आहे। श्रीमती गिदाड़ीअ नाज़ नखरे सां हुनखे, वरी साहिबा उल्को न कर, इजो हिकु लुकमो त घर वेठे थो मिले। हाल फिलहाल ॿारनि खे इहो ॾेई करे पेट झलो कराइनि, पोइ झटपट ॿ चारि शींहं मारे ख़ूब पेट भराईंदासीं। साह सभिनी खे प्यारो थींदो आहे। सो शींहं अहिड़े ज़ोरावर जो गुफ़्तो ॿुधी करे दहशत झले ॾिसी, हुनखे हिकदमि दहशत थी, पुछ पायो त भॻो। जॾहिं हू भॼे पियो त वाट ते हिकिड़ो बांदर हुनजी नज़र पइजी वियसि हुन मथां। बांदर थींदो आहे जिंसी शैतान जो बच्चो। सो वण जी टार में हिकु हथु पाण सां लड़काए शींहं खे फसाइण लाइ टोकियाईं। ऐं दोस्त कर ख़बर कहिड़ा शिकारी पुठियां काए पिया थी जो तुंहिंजो पेर ज़मीन ते ई नथो लॻे। उन टोकी बांदर शींहं खे, अड़े यार कहिड़ियूं तो ख़बरूं पुछे, कमबख़्ती सबबु मुंहिंजी गार ते हिकु राजा ऐं राणीअ कब्ज़ो कयो आहे। हू मूं जहिड़े खसीस खे त लेखे में ई नथो लिखनि। संदन पेट भी कोई पर्वत आहे जो ॿ वेले चार शेर खोराक लाइदा उन्हनि खे खपनि। बसि अदा जिते पुॼण न आहे कमु उते भॼण कमु वरियाम जो। बांदर खां टैग निकिरी वियो, चयईंसि तूं त अहिड़ो अहमक शींहं थी करे गिदड़ भर डिॼी रहियो आहीं।
हैफ आहे तुंहिंजी इन मुछ खे ऐं पुछ खे। अड़े यार तूं त उन वण ते कला बाजू ॾे ऐं गोयूं खाई जुरवट में गुम थी वेंदे, घर वेठो तो फटाका साड़े, निकिरी अची मैदान में त ख़बर पवई अल्लाह तो जाने। अॼु मूं अहिड़ो मिरू ॾिठो आहे जो मुंहिंजे अबे ॾाॾे जे ख्वाब में बि न आयो हूंदो। ऐतबार न हुजे त मूंसां गॾु हली ॾिस, तूं थी अॻु में ऐं आउं वठां थो तुंहिंजी पुठि। पोइ जो हूंदो गिदड़ त हिकु चंबे सां चीरे छॾींदोसांसि ऐं तोखे पुणे जजो इनाम ॾींदुसि, पर जे निकितो राजा त तोखे आहूती बणाए हुनजे मुंहं में ॾेई आउं फरार थी वेंदुसि। हलो हुनखे वठी करे हू अचनि था भई। बांदर शर्त क़बूलियो ऐं आया गार जे वेझो त श्रीमान गिदड़ रड़ कई, राणी साहिबा, जी राजा साहिब, तव्हां चयो त हिकु लुकमो थो अचे, ॿारनि खे खाराए पाणीअ जो ढुक पियारिजे, पर उहो आयो त कोन, रुगो अजाया ॾटा आहिनि ॾटा, इन्हनि गशनि सां ॿारनि जो पेट कोन भरिबो। श्रीमान गिदड़ श्रीमती गिदाड़ी जे मलूक मुख मां इहो तानो ॿुधी साॼो पेर मथे करे बांदर खे बुजो ॾेई करे चयो, लानत हुजई हरामखोर, असां तोखे चइनि शयुनि खे वठी अचण जो हुकुम ॾिनो हो, पर तूं वांदो आहे रुगो हिकु, इन मां ॿारनि जी कुख बि न भरबी। श्रीमान गिदड़ एतिरो चयो मस त शींहुं वठी भॻो। शक पियुसि त बांदर साणुसि वेसाघाती कई आहे, हुनखे लॻो बांदरी मूंसां विश्वासघात कयो आहे। त वेचारो बांदर जो शींहं जी डोर में ॿधो पाण सां आंदो हुओ, सो बि शींहं जी भाॼ मां गिरगो गेंदाड़ियो थाबा खाईंदो वञे दूर निकितो। त मतिलब त जिते साज़ सलूकत ऐं एकता आहे, उते गिदड़ जहिड़ो बुज़दिल ऐं ज़ैद जानवर बि केहर शींहं जहिड़े खूंखार जानवर जा टोटा चलाए सघे थो। कंवरराम साहब कहाणी पूरी करे पंचनि खे हिदायत कई त हिन ज़मीन ते बल्कि सॼी काइनात में इंसान जवाबदार ऐं बाशऊर हस्ती आहे। इहो ई पंहिंजे अकुल ज़रिए दुनिया में रंग ऐं रौनक ऐं ज़माने जो बदिलजंदड़ रुख सम्झी सघे थो। हिन वक़्तु असांजे समाज जो गुज़र बि अहिड़े अणांगे दौर मां थी रहियो आहे, ऐं जे अहिड़े आपदा काल में बि असां न चेतियो त असां खटियल बाजी बि हाराए वेंदासीं। तंहिं करे दोस्तो, सानाहे पेर खणो ऐं साज़ सलूक सां समाज जो चरखो हलायो, वरन ॾुखिया ॾींहं तव्हांखे ॾिसणा पवंदा। कंवरराम साहिब चयो, एकता लाइ प्रचार, बिगड़ियल मामला सवारण ऐं विड़ियल परचाइण जी एतिरी त नवामूस हुई जो सिंध जे जेको गवर्नर हुयो सखर दरबार में हुनखे आफ़रीन नामो हुनखे अता कयो, जेतोणीकि कंवरराम साहिब खे अहिड़नि आफ़रीन नामनि जी ज़रूरत न हुई। उहो त तमामु वॾी शख़्सियत हुया, तमामु आला शख़्सियत हुया। इन सां मां पंहिंजो मकालो पूरी कयां था। महिरबानी।